जय श्री झूलेलाल। हिन वक्त मां बारालाचा में आहियां जेको मनाली लेह लद्दाख जे विच में पवंदो आहे। हिते ही स्नोफॉल साल जे 12 महीने ही हलंदो आहे। हिन लाइ हिते सड़कियूं हमेशा ही ख़राब रहंदियूं आहिनि। ही दर्रो मनाली शहर खां लॻभॻ 190 किलोमीटर ऐं लेह शहर खां लॻभॻ 280 किलोमीटर परे आहे। ही समुंड तट खां 16,000 फीट जी ऊंचाई ते आहे। तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसो था केतिरी बर्फ लॻी पई आहे ऐं ही मनाली लेह हाईवे रोड ते पइण वारो सभिनि खां वॾो दर्रो आहे। पर हिन जगह ते गर्मियुनि में भी एतिरी बर्फ ही मिलंदी आहे छोकी सूरज जी किरणूं पहाड़नि खां टकराए हेठि तक न अची पाईंदियूं आहिनि, जंहिंसां हिते बर्फ साल भर ॼमी पई हूंदी आहे ऐं हिते लॻभॻ पूरे साल ही घटि वधि बर्फबारी थींदी रहंदी आहे। असांखे लॻभॻ 10 किलोमीटर पुठियां खां ही स्नोफॉल मिलण चालू थी वियो, मानो रोड ते हलंदी गाॾी ते रुई जा गुच्छनि सां स्वागत थींदो हुजे। रोड जे ख़राब हुजण सां रोड एडवेंचर हिन रोड ट्रिप खे ॿियो भी दिलचस्प ठाहे छॾिनो आहे। रस्ते ते पइण वारा सीनिक व्यू तव्हांजा होश उड़ाए छॾंदा। हिन दर्रे ते सिर्फ़ लेह खां मनाली या मनाली खां लेह वञण वारा टूरिस्ट ही मिलंदा। हिननि दिलचस्प रास्तनि ऐं दर्रे जे कारण ही सभिनि लाइ ही मनाली लेह यात्रा जीवन जी ख्वाहिश हूंदी आहे। असां भी 10 खां 15 मिंट हिते रुकी निकिरूं पिया छोकी लगातार बर्फबारी सां रास्ता ब्लॉक थी सघनि था। हिन दर्रे ते रेलवे भी कम करे पई। भविष्य में तव्हांखे हिते रेल मार्ग भी जरूर नज़र ईंदो। जय श्री झूलेलाल।